इंसानी इर्तिका या तहज़ीबुनि जी कहाणीअ में कमंद हमेशा मिठाण जो मुख्य सोर्स रहियो आहे, जॾहिं त मिठाण वरी इंसानी सिहत में तवानाईअ जो सभ खां अहम ज़रियो रहंदो पियो अचे। कमंद जी पोखी राही कॾहिं खां शुरू थी इल्मुल इंसान सां लाॻापियल माहिर उन हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था। कमंद जी शुरूआत आहे जेका 10,000 साल पहिरीं न्यू गिनी सिटी हुयो, उतां खां ई थी जेके रिसर्च एडवांस स्टडीज़ आहिनि मॉलिक्यूलर लेवल ते जेका हींअर इंफॉर्मेशन मिली आहे। उतां खां पोइ जेको कमंद आहे साउथ एशिया खां पोइ इंडोनेशिया ऐं इंडिया रीच थियो। इंडिया जीअं रीच थियो त उते हिकु उतां जो मक़ामी साइंटिस्ट हुयो, उन कमंद जे रस खे स्टोर करे ऐं उन मां खंड ऐं जेको गुड़ आहे उहो ईजाद कई। उन खां पोइ इहो वरी कमंद हितां खां मूव थियो चाइना, ब्राज़ील एंड सो ऑन, बाक़ी जेके हितां जा जेके कंट्रीज़ हुया ओॾांहुं मूव थियो। पाकिस्तान जंहिं टाइम ते आज़ादु थियो 1947 खां 50 जे दौरान, त लॻभॻि पाकिस्तान जे अंदरि जेको कमंद कायो वेंदो हुयो 2 लख एकड़ एराजी ते कायो वेंदो हुयो। उन मां जेको पंजाब आहे उन जे अंदरि तक़रीबन 1.5 लख एकड़, अहिड़े तरीक़े सां जेको KPK हुयो उन में 47,000 एकड़नि ते, ऐं सिंध में तमामु घटि, यानी तंहिं टाइम ते शायदि को 7,000 एकड़ ते इन सिंध में कल्टिवेट कयो वेंदो हुयो। पर तंहिं टाइम ते जेका पोज़ीशन हुई कारखाननि जी, सिर्फ़ु 2 ई कारखाना हुया। हिकिड़ो कारखानो हुयो KPK में ऐं हिकिड़ो सिर्फ़ु पंजाब में हुयो। सिंध में को बि इन लेवल जो कारखानो न हुयो। ऐं तंहिं टाइम ते यानी सिंध में बि मेरठ जेको शहर आहे इंडिया जो, उतां खां बाय ट्रेन जे ज़रिए गुड़ मूव थींदो हुयो। ऐं मोस्टली जीअं त मेरापुर या ठारू शाह जी जेका रेलवे स्टेशन हुई उहो त बिल्टी करे मोकिलींदा हुया। ऐं तंहिं टाइम ते जेका गुड़ जी साइज़ हुई उहा गुड़ जी साइज़ वॾी बॉक्स में बंदि हूंदी हुई, ऐं उहो गुड़ 1 किलो खां यानी वधीक जेका हुन जी दिमी आहे उन ते मुश्तमिल हूंदो हुयो। हाणे त जेको गुड़ ठाहियूं था हुन में नंढियूं नंढियूं दिमियूं आहिनि, तंहिं टाइम ते वॾो हिकिड़ा बॉक्सिस हूंदा हुया, उन्हनि बॉक्सिस खे पोइ टोड़ींदा हुआसीं। माना 1947 या प्री पार्टीशन हिते का गुड़ जी माना इंडस्ट्री न हुई, इंडिया खां मूव थींदो हुयो। बाद में हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त लॻभॻि 10 लख एकड़ खां वधीक जेको कमंद आहे उहो कल्टिवेट थो कयो वञे। ऐं हींअर जेके शुगर इंडस्ट्रीज़ आहिनि उहे ई पाकिस्तान जे अंदरि 90 खां वधीक आहिनि। त तव्हां पाण कंपेयर कयो त पहिरें पाकिस्तान वारे टाइम ते सिर्फ़ु 2 इंडस्ट्रीज़ हुयूं, हाणे 90 इंडस्ट्रीज़ आहिनि। उन खां पोइ जेके स्मॉल यानी जेके चीचड़ा या मुख़्तलिफ़ जेके प्लेन्स आहिनि उहे अलॻि आहिनि, उन खां हटी करे आहिनि। साईं, कमंद जो जेको आहे उहो साइंसी नालो छा आहे, ऐं गुड़ ऐं खंड खां अलावा कमंद मां जेके प्रोडक्ट ठहनि था, जेके शयूं ठहनि थियूं, उहे कहिड़ियूं कहिड़ियूं, उन जा पासा कहिड़ा आहिनि? सर, कमंद हिकिड़ी असां वटि प्लांट्स जी फैमिली आहे, पोएसी उन सां बिलोंग थो रखे। ऐं उन जो साइंसी नालो आहे सेक्रम ऑफिसिनेरियम, उन जो साइंसी नालो आहे। ऐं कमंद जो गुड़ ऐं खंड खां जेको अलावा यानी उन जा फ़ाइदा आहिनि उहे इलाही सारा आहिनि। हींअर जेके जदीद यानी जेके जिन्सूं आयूं आहिनि, हाइब्रिड जेके जिन्सूं आहिनि, सभ खां पहिरीं त कमंद मां हींअर आयला क़िस्म जी हिकिड़ी वैक्स थी मिले, केन वैक्स एक्चुअली मेण खे चवंदा आहियूं नेचुरली त या माखी मख में बि हूंदी आहे, पैराफिन बि हूंदी आहे, पर हीअं नाइजेरिया हिकिड़ो मुल्क आहे, उन मुल्क जे अंदरि केन वैक्स आम तौर ते बूट पॉलिशिस या बाक़ी जेके पॉलिशिस आहिनि उन में आम तौर ते इस्तेमालु थिए थी पई। हाणे असांखे बि इहो घुरिजे त आहिस्ता आहिस्ता असां जेके मिल्स आहिनि उहे यानी रवायती शुगर फार्मेशन खां अलावा इन तरफ़ बि वञनि। नंबर फर्स्ट ते। नंबर सेकंड ते अॼुकल्ह इथेनॉल या इथाइल अल्कोहल या सिंपली जंहिंखे असां बायोफ्यूल चऊं था, मोस्टली जेको पेट्रोल मिलंदो आहे असांखे उहो त अंडरग्राउंड जेके हज़ारे साल पहिरें बूटा दफ़न थी विया उहे कन्वर्ट थी वेंदा आहिनि पेट्रोल में। पर हाणे इहो ई पेट्रोल असां लिविंग प्लांट्स में बि यानी कल्टिवेट करे सघूं था, ऐं उनखे असां चऊं था बायोफ्यूल। बायोफ्यूल जो बि मेन सोर्स आहे उहो बि शुगर केन आहे। इलाही सारा कंट्रीज़ आहिनि, उन्हनि कंट्रीज़ में बायोफ्यूल जेको आहे जेके हाइब्रिड वैराइटीज़ आहिनि शुगर केन जूं उन मां ऑप्टेन कयूं वञनि थियूं। प्लस में इन खां अलावा ॿियो जेको इन जो मेन कमु आहे त जेको पल्प यानी शुगर केन इंडस्ट्रीज़ में या चीचड़नि में जेको असांखे पल्प मिले थो, उहो पल्प जनरली जेके इन खे एनिमल्स इन खे एज़ अ खाधे तौर ते इस्तेमालु कनि त उहे डाइजेस्ट न आहिनि करे सघंदा। हाणे ॿाहिरनि इवन
बर्तानिया जे अंदरि हिकिड़ो उन्हनि यूनिट इंस्टॉल कयो आहे त उन में इन जी प्री हाइड्रोलाइसिस थिए थी, यानी इन खे हाज़मे जे लाइक़ु बणाए इन में आइल्स ग्रेन्स उहे ऐड करे पैकेट करे ऐं एनिमल फीड जे तौर ते बि इस्तेमालु थिए थो। यानी इन जा इलाही सारा ॿिया फ़ाइदा थिया, यानी एज़ अ बायोफ्यूल तौर ते यूज़ थियो। उन खां पोइ जेका वैक्स आहे मेण आहे उन में यूज़ थियो ऐं प्लस में जेका एनिमल फीड आहे उन में बि जेको आहे इन जो इस्तेमालु करे सघिजे थो। कमंद जी पैदावार जे बारे में माहिरनि जो ख़्यालु आहे त उहा पैसिफिक समुंड जे वेझो वाक़े हिकु ॿेट न्यूगिनी खां थी, जितां पोइ उन जी पोख सॼी दुनिया में पखिड़िजी वई। इंडस सिविलाइज़ेशन में हड़प्पा जे आसारनि मां कमंद जी पोखाईअ जा सबूत मिलिया आहिनि। कमंद एतिरो ई पुराणो आहे जेतिरी इंसानी तहज़ीब पुराणी आहे। ईअं सम्झो त कमंद जी कहाणी इंसानी तहज़ीबुनि सां आहे। जेके बि रिसर्च जर्नल जेके आया आहिनि कमंद जे बारे में त उन में ॿुधाइनि था त हिन जी शुरूआत जेका आहे उहो न्यू गिनी हिकिड़ो जज़ीरो आहे, दुनिया में ॿियो नंबर वॾो जज़ीरो आहे, उते थी उतां पोइ ही पखिड़िजंदो साउथ वेस्ट इंडिया में पहुतो, उतां पोइ नॉर्थ अमेरिका मतिलबु त हींअर अमेरिका जो 3 रियासतूं ऐं साउथ अमेरिका मां मतिलबु ब्राज़ील आहे। हींअर दुनिया में वॾे मां वॾो जेको घणे मां घणी कमंद जी पैदावार जेका थिए थी उहा ब्राज़ील में आहे। दुनिया में 40% जेको कमंद पैदा थिए थो उहो ब्राज़ील में थिए थो। उन खां पोइ फिरंदो गिरंदो इहो सॼी दुनिया में पखिड़िजी वियो। कमंद जी पोखण जी ज़रूरत छो थी उहा ॿुधाइनि था त इंसाननि शुरूआत में जॾहिं दरियानि जे किनारनि ते आया ऐं जानवरनि खे घरेलू बनाइण जी हुननि शुरूआत कई त हुननि कमंद पोखियो। ऐं ख़ासि करे जानवरनि में वरी सूअर जेको हो त उहो हिकिड़ो ईअं सम्झो त जंगली जानवर हो जंहिंखे घरेलू बनाइण लाइ इन कमंद जी पोख जी शुरूआत थी। ऐं ईअं सम्झो त कमंद जी कहाणी जेका आहे अॼु खां 10,000 साल पुराणी कहाणी आहे, जेका हींअर त कमंद दुनिया में तमामु घणो पोखियो वञे थो। साईं तव्हां इहो ॿुधायो त क़दीम सिंध माथिरीअ में भला के कमंद जा के उञाण मिलिया आहिनि? इंडस वैली सिविलाइज़ेशन या क़दीम सिंधु माथिरीअ में जेकॾहिं कमंद जी पाण ॻाल्हि कयूं था त हड़प्पा जी जेका तहज़ीब आहे उन में कमंद जी उहे शयूं कुझु मिलियूं आहिनि। यानी उन वक़्त जा माण्हू जेके हड़प्पा में रहनि पिया, आसपास में रहनि पिया, उहे कमंद इस्तेमालु कनि पिया। वरी जॾहिं पाण मुअनि जे दड़े जी तारीख़ ॻाल्हि कयूं था त मुअनि जे दड़े मां कदीम कमंद नाहे मिली सघियो। सबबु उहे कहिड़ा बि आहिनि कुझु बि नथो सघिजे। बाक़ी ईअं सम्झो त सिंध जी तारीख़ है, ईअं सम्झो त अरबनि खां अॻे जी जेका तारीख़ आहे उन में मौलाना अब्दुल हलीम शरर साहिबु पंहिंजो जेको सिंध जो तारीख़ जो किताबु आहे उन में कमंद जो ज़िक्र कुझु हिन तरह कयो आहे त 2 भाइरनि जी पाण में बादशाहीअ तां जंग थी, जंहिंमें हिकिड़ो भाउ जेको आहे रिदाल उहो जॾहिं कमंद खाए पियो त हुनजो ॿियो भाउ जेको आहे उहो अचे उन ई कमंद जेको हुन कमंद छिले पियो जंहिं छुरीअ सां उहा छुरी वठी उन पंहिंजे भाउ खे मारे छॾियो। हाणे फ़क़ति पाण रुगो इन ॻाल्हि खे इते पॉइंट कयूं था, इहो नुक़्तो रखूं था त उन दौर में एलीट क्लास जेको आहे एलीट क्लास उहो कमंद इस्तेमालु कंदो हो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा वरी जेका उन सां थोरो रिलेटेड ॻाल्हि कयूं था त उन दौर में जेको रिदाल बादशाह आहे उन जो जेको वज़ीर आहे सफ़र वज़ीर उहो ॾाढो ॾाहो माण्हू हो ऐं सियाणो माण्हू हो। उन दौर में बादशाही जे अटकुलनि बाबति हिकिड़ो किताबु लिखियो हो, जेको बाद में जॾहिं अरब आया त उहो किताबु हथु करे चवनि था त उन्हनि आदाबुल मलूक जे नाले सां किताबु छपरायो, जेको हींअर बि अरबस्तान जे लाइब्रेरीज़ में मौजूदु आहे। उन में बि इन ॻाल्हि जो हवालु मिले थो त उहो बादशाह जेको कमंद खाए पियो त हुनजे भाउ अची उन साॻे छुरीअ सां जंहिं छुरीअ सां हू कमंद खे छिले पियो हुनखे मारे विधो। सो चई सघिजे थो त इंडस सिविलाइज़ेशन जा सिंधु माथिरीअ में बि शुरूआती दौर जेकॾहिं हड़प्पा आहे त हड़प्पा में कमंद जा आसार आहिनि, मुअनि जे दड़े में एतिरा कोन था मिलनि या मिलनि ई कोन था। बाक़ी जेको पोयां जेके बि दौर आहिनि उन में कमंद जो जेको ज़िक्र ऐं उहा ॻाल्हि जेका मौजूदु आहे। मिठाण हूअं त केतिरनि ई कुदरती शयुनि मां हासिल कयो वेंदो आहे, पर कमंद जो मिठाण इंसानी आबादीअ जे वॾे हिसे जी उन खोट खे पूरो करे थो। कमंद जे रस मां ठहियल गुड़ हुजे या मुस्ती या ॻाढ़ी या अछी खंड इंसान जी खुराक जो नुमायां जुज़ रहियो आहे। इंसानी खुराक में हिकिड़ो जुज़ो इस्तेमालु थींदा आहे जंहिंखे मिठाण चयो वेंदो आहे। आम तरह त उहो मेवात मां मिली थो वञे, पर हेॾी सारी दुनिया खे मुंहुं ॾियण जे लाइ जेको मुख्य ज़रियो आहे मिठाण जे पूराए जो उहो कमंद मां हासिलु थिए थो। त इन मां अव्हां ई सम्झो त इंसानी खुराक जे लाइ जेका हिकिड़ी अहम जुज़ो आहे त केतिरी अहमियत कमंद जी नेचुरली थी वञे।
इहो बुनियादु आहे मिठाण जो इंसानी खुराक जे लाइ, मुख्य बुनियादु आहे। अञा बि साईं असां वटि हिते जेको चिचड़ा पिया लॻनि ऐं गुड़ पियो ठहे, मुस्ती पई ठहे, उन जे में त उहो केतिरी आहे, उन खे तव्हां कीअं था ॾिसो? हाणे थोरो जेकॾहिं इन में गहराईअ सां सोचबो त इंसान जे ज़रूरत जो जेतिरो बि सामान फितरी तरह मौजूदु आहे उहो सिधो इस्तेमालु लाइक़ु न आहे। पोइ उनखे वरी इंसान प्रोसेस करे ऐं उन शिकिल में आणे थो जेको उन जे इस्तेमाल या ज़रूरत खे पूरो थो करे। त गुड़ ठाहिण बि जेको कमंद मां आहे उहो बि इन ई नेचुरली हिकिड़े रस्ते जो हिसो आहे। आम माण्हू ज़ाहिर आहे त हिकिड़ी जेका मिठाण जी ज़रूरत आहे त जॾहिं अञा टेक्नोलॉजी एतिरी अॻियां न आई हुई त माण्हुनि पंहिंजे तौर ते कमंद खे पीड़ियो ऐं उनखे काढ़े उन मां जेका आहे गुड़ बि ठाहियो पिए, मिठाई बि ठाही पिए, जेका वॾे पैमाने ते माण्हुनि जे मिठाण जी ज़रूरत पूरी करे रही हुई। हिन महिल बि तव्हां ॾिसो असांजे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू खंड खे घटाए गुड़ जो इस्तेमालु चांहि में खाइण में घणो कंदा आहिनि। इन मां मुराद या सम्झी सघिजे थो त गुड़ जी हिकिड़ी जेका अहमियत आहे उहा अञा पंहिंजे जाइ ते मौजूदु रहंदी पई अचे। गुड़ जी मुस्ती मिठाई जी का अहमियत आहे? बिल्कुलु आहे। तिबी लिहाज़ सां तव्हां हाणे बि ॿाहिराड़ीअ में हलिया वञो, माण्हू पुराणो गुड़ पुछाईंदा वठंदा आहिनि माल मता जे बीमारियुनि जे इलाज तौरु। ऐं तव्हांखे बि यादि हूंदो त जेसि ताईं ही फैक्ट्रियुनि मां ठही आयल शरबत वग़ैरह न हूंदा एतिरे मक़दार में मौजूदु त माण्हू मिठाई पिसाए ख़ासि तौर ते सावणीअ में गरम ॾींहंनि जो मुक़ाबिलो करण जे लाइ पीअंदा, इस्तेमालु कंदा। ऐं गुड़ जो हिन वक़्तु इस्तेमालु रुगो मिठाण लाइ बि न आहे, उनखे सियारे में माण्हू गरम खुराक तौरु बि कमु लाहींदा आहिनि। माना हुन जा ॿई फ़ाइदा आहिनि, हिकिड़ो त तव्हांजी मिठाण जी खोट पूरी कंदी ऐं हुन जो जेको असरु आहे जिस्म ते, तासीर आहे, उहो गरम बि रखण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं हिन शइ में रुगो गरम रखण जो न आहे, हीअ जेकॾहिं सोल्ड हैसियत में खाए बि त पंहिंजो गरम तासीर ॾींदो। इन ई शइ खे जेकॾहिं तव्हां पिसाए पाणीअ में मिलाए ऐं उन्हीअ में हल करे इस्तेमालु कंदो त हुन जो तासीर गरम मां फिरी थधो थी वेंदो, जेको सावणीअ में अव्हांखे अंदाज़ो हूंदो त माण्हू घणे इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। कमंद इंसानी सिहत में कहिड़ी रीत तवानाई जो मुख्य ज़रियो बणिजे थो, उन हवाले सां इल्म कीमिया जे माहिरनि जो चवणु आहे त हिन में न फ़क़ति कैल्शियम, पोटेशियम, ज़िंक, आयरन ऐं निशास्तो पर हर उहो जुज़ो शामिल आहे जेको इंसानी सिहत लाइ लाज़मी बणिजी वञे थो। पर ॻाल्हि जॾहिं मशीनुनि में कमंद जे रस जी अचे थी त उन खां रोकियो वञे थो, जेतोणीकि गर्मीअ जी मुंद में उहो वॾो कारोबार आहे। कमंद मां न फ़क़ति गुड़ ऐं खंड जहिड़ियूं मुख्य शयूं तयारु कयूं वञनि थियूं, पर दुनिया उन मां बायोफ्यूल समेत वैक्स पिणु तयारु करे पई, जॾहिं त पुराणे ज़माने खां एल्कोहल पिणु तयारु थींदो रहियो आहे। कमंद में खोड़ सारा अनेक फ़ाइदा आहिनि, छो त कमंद में केमिस्ट्री जे पॉइंट ऑफ व्यू खां कुझु इम्पॉर्टेंट केमिकल बि मौजूदु हूंदा आहिनि, जीअं कैल्शियम मौजूदु हूंदो आहे, पोटेशियम मौजूदु हूंदो आहे, आयरन मौजूदु हूंदो आहे, ज़िंक मौजूदु हूंदो आहे। इन जो जिस्म में हुअणु तमामु घणो ज़रूरी आहे, छो त जेको कमंद आहे उन में वॾे मां वॾो जेको मेन जुज़ो आहे उहो आहे कार्बोहाइड्रेट, जंहिंखे असां सिंधी में निशास्तो पिणु चवंदा आहियूं। उहो असांजे ब्लड में मौजूदु जेको ग्लूकोज़ जो लेवल आहे उनखे बहितर हद ताईं रखे थो, उनखे कंट्रोल में रखे थो। सो ब्लड जी जेका ग्लूकोज़ लेवल आहे उनखे बि मेंटेन कंदो आहे। कमंद में मौजूदु जेको कैल्शियम जो केमिकल आहे उहो तव्हांजे हॾनि जी मज़बूती में तमामु कारआमद आहे, तमामु काराइतो आहे। जेकॾहिं तव्हांजे हॾनि में कैल्शियम हूंदो त हॾनि जी जेका आहे उहा मज़बूती रहंदी ऐं तव्हांजी बॉडी जेका आहे उहा प्रॉपरली वर्क बि करे सघंदी। उनखां पोइ जेकॾहिं आयरन ते अचूं त कमंद में आयरन मौजूदु आहे, उहो आयरन जो बि तव्हांजे जिस्म में वॾो रोल आहे, छो त जेको असांजे धक लॻण सां ब्लड क्लॉटिंग वग़ैरह थींदी आहे या असांजो जेको रत वहंदो आहे ज़ख़्मनि मां, त आयरन जेको आहे न उहो तमामु घणो अहम किरदारु अदा कंदो आहे उन ब्लड जे क्लॉट करण जो, उनखे रोकण जो तव्हांजे जिस्म में उहा सलाहियत पैदा कंदो आहे त जीअं हो आयरन जो जेको मौजूदु आहे जे क्लॉटिंग जेका आहे ब्लड जी उहा रुकिजी सघे। उनखां पोइ फास्फोरस मौजूदु आहे, उहो बि अहम केमिकल आहे कमंद में, छो त फास्फोरस जो जेको कमु हूंदो आहे न उहो कमु इहो हूंदो आहे त फास्फोरस तव्हांजे ॾंदनि जी मज़बूती में बि अहम किरदारु अदा कंदो आहे। सो इहे कुझु केमिकल्स आहिनि जिन जी बॉडी खे नीड हूंदी आहे, बॉडी खे ज़रूरत हूंदी आहे। सो कमंद खे इस्तेमालु करणु घुरिजे, उन जा तमामु घणा फ़ाइदा केमिकल पॉइंट ऑफ व्यू खां जेके मां ॿुधाए रहियो आहियां उहो तमामु ज़रूरी आहे। साईं कमंद जेको आहे उन मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठहनि थियूं, कहिड़ा कहिड़ा प्रोडक्ट जेके आहिनि उहे तयारु थियनि था? अच्छा, हाणे
इहो आहे त कमंद जेको आहे न उहो इंतिहाई अहम ज़रियो आहे। उन मां ॿियूं बि खोड़ सारियूं केतिरियूं ई शयूं बाय प्रोडक्ट्स वग़ैरह असां ठाहींदा आहियूं। जीअं कमंद मां तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त गुड़ बि ठाहियो वेंदो आहे। कमंद मां जेको आहे उहा खंड बि ठाही वेंदी आहे, उहा बि असां लाइ तमामु ज़रूरी आहे। उन खां अलावा जेको कमंद जो फोग इस्तेमालु कयो वञे थो न, मतिलबु कमंद जो जूस पियूं था, कमंद जो रस पियूं था, त पोइ उन जो जेको फोग हूंदो आहे न उन मां बि इंतिहाई अहम केमिकल, हिकिड़ो असां वटि केमिकल हूंदो आहे मिथेनॉल। हाणे उहो उन मां ठहंदो आहे। कमंद जो जेको फोग आहे उनखे स्पिरिट चवंदा आहियूं। हाणे उन मिथेनॉल जा इस्तेमाल बि आहिनि, त उन मां तव्हां ड्रग्स दवाऊं वग़ैरह ठाहे सघो था। उन मिथेनॉल मां तव्हां डाइज़ रंग वग़ैरह ठाहे सघो था। उन मिथेनॉल मां तव्हां ॿियूं बि केतिरियूं इंपॉर्टेंट शयूं, उनखे स्पिरिट बि कॉमनली चयो वेंदो आहे। ज़ख़्मनि जी सफ़ाई में बि इस्तेमालु थींदो आहे उहो जेको स्पिरिट आहे। ऐं उन खां अलावा ॿियो हिकिड़ो केमिकल कमंद मां ठाहियो वेंदो आहे, उनखे खमीरजन प्रोसेस असां चवंदा आहियूं केमिस्ट्री वारा। त उन में छा थींदो आहे त इथेनॉल ठाहियो वेंदो आहे। उहो तव्हांजे परफ्यूमनि में इस्तेमालु थींदो आहे, रंगनि में इस्तेमालु थींदो आहे, दवाउनि में इस्तेमालु थींदो आहे। सो इहे कमंद जा ॿिया जेके प्रोडक्ट आहिनि उन जा बि अलाए केतिरा फ़ाइदा आहिनि। कमंद न रुगो ज़रई हवाले पर समाजी लिहाज़ खां बि शानदार फ़सुल रहियो आहे, छाकाणि त हारी पाण मुरादो चीचड़ो हणी हुन मां गुड़ ऐं मुस्ती तयारु कनि था। को ज़मानो हो चीचड़े खे हलाइण लाइ जानवरनि जो इस्तेमालु कयो वेंदो हो, हाणे उन्हनि जी जाइ ते मशीनूं अची वयूं आहिनि। चीचड़े में कहिड़ी रेत मरहलेवार कमंद मां गुड़ ऐं मुस्ती तयारु कई वञे थी, उन जा मुख़्तलिफ़ मरहला मौजूदु आहिनि। चीचड़नि खे इंजण ते जेका चाइना इंजण आहे उन ते हलाइनि था, त उन चीचड़े में उहा कमंद या उन टाइम ते उनखे गनू बि चइबो आहे, हमरा वेहंदो उहो उनखे ॾींदो वेंदो ऐं रस उन मां निकिरंदी वेंदी हिकिड़ी साइड जेका कूनर में गॾु थींदी। बाक़ी जेको उनजो चूपो आहे उहो बैक साइड ते वरी उहो कढिबो वञिबो, त रस जॾहिं गॾु थी थिए पोइ इन मां 16-18 किलो जा तक़रीबन 3 खां 4 दॿा उहे भरे करे ऐं तईअ में विझनि था। उहा तई हिकिड़े चुल्हे ते सेट कई वेंदी आहे ऐं उन चुल्हे खे पोइ ॿारण थो ॾिजे, बाहि थी ॾिजे, जेका लॻभॻि तई अधु कलाक प्लस मसलन 30 मिंटनि ताईं 35 मिंटनि ताईं उहा रस पची रास थिए थी। पोइ इन में इन टाइम ते उनजो जेको गंद किचिरो आहे, जेकी मेर आहे, उनखे कढण जे लाइ हिकिड़ी छाणी खणी हमरा वेहे थो, जेको किचिरो कढंदो थो वञे पियो। ही जेके तईअ जे पचण जो मरहलो आहे उहो बि अधु कलाक प्लस इन टाइम में उहा पची रास थिए थी, जंहिंखे असीं चास चऊं था। उहो कारीगर उहो जेको उनखे पचाए थो उहो सम्झी वेंदो आहे त हाणे तई जेकी आहे उहा रस जेकी उहा पची चुकी आहे, ऐं पोइ उनखे 2 माण्हू वठी करे तईअ खे ऐं हिकिड़े थांव में जेको काठ जो बि ठहियलु हूंदो हुयो ऐं प्लस उहो मिटीअ जो बि हूंदो हो, त उनखे घिंड जो नालो ॾिनो वेंदो हो त बाबा रस असां जेके हाणे लाथी हाणे घिंड में वई। अञा हिकिड़ी शइ उन में एड कयूं त 2 शयूं इन गुड़ ऐं मिठाई जे ठाहिण जे मरहले में रस में इस्तेमालु कयूं वञनि थियूं। उहो कारीगर डोज़ बि उन हिसाब सां ॾींदो आहे। हिकिड़ो उन में सोडा आहे, ॿियो रंग काट आहे। सोडा बि शायदि त इन जे सफ़ाईअ खे वधीक जीअं जेकी आहे सो फिल्ट्राइज़ करे थी, इन जे करे तईअ ॿरंदे पचंदे रस उहा सोडा उन में विधी वेंदी आहे। ऐं पोइ वरी जॾहिं घिंड ते अचूं था उहा चास वञे थी, त उन टाइम ते मिठाई ठाहिण जे ख़ुसूसन मरहले में कारीगर खे ही ख़बर आहे त हीअ मूं जेकी तई लाथी आहे, आया इन मां मूंखे गुड़ ठाहिणो आहे, गुड़ जूं दिमियूं ठाहिणियूं आहिनि, या मूंखे मिठाई या मुस्ती बि जंहिंखे लफ़्ज़ इस्तेमालु कजे थो। असांजे एरिया में ख़ासि तौर ते मिठाई जो लफ़्ज़ उन जे लाइ इस्तेमालु या मुस्ती बि थिए थो। त उन में रंग काठ ऐं उन रंग काठ खे पोइ वरी इहे हिकिड़ियूं काठ जे गन सां उहा ठहियल शइ जंहिंसां उन में घिंड में वरी इन रस खे मिलाइबो आहे, मिलाए उनखे तयारु कबो। पोइ उन हिसाब सां जेकॾहिं मिठाई आहे ठाहिणी त मिठाई ठही पवंदी, या गुड़ आहे त गुड़ जूं दिमियूं ठहंदियूं। साईं असां गन्नो कटाई करे खणी ईंदा आहियूं, गन जी अवल रस कढंदा आहियूं, रस कढे हुनखे ॿिनि जॻह ते शिफ्ट थिए थी। हिकिड़ी जॻह ते अधु गरम थी थिए, वरी ॿिए जॻह ते अचे थी त उते तमामु पची थी वञे, तयारु थिए, वरी 3 जॻह ते हुनखे शिफ्ट कयूं था। शिफ्ट करे वरी हुनखे मिक्स कयूं था, मिक्स करे वरी हुनजो गुड़ ठाहियूं था। गुड़ जी दिमियूं ठहियूं पियूं आहिनि, इन तरीक़े सां असां ठाहियूं पिया गुड़। अच्छा, इन में ॿियो छा माना कहिड़ी शइ पवंदी आहे? साईं इन में पहिरें अवल वॾा ई विझंदा हुआ, तूरी जेके चवंदा हुआ हू ईअं विझंदा हुआ। हाणे ही पाउडर ठही मिले थी, हाणे हू विझूं था, माना हिन जे जेका कचिरो वचिरो मथे मेर वेर लही थी वञे, पोइ गुड़ साफ़ ठही थो वञे। सियारे में गुड़ या मुस्ती ठाहियल बुसरी बि कमाल जी शइ आहे। रिवायती सिंधी समाज जी सुहिणी सौगात, ऐं वरी जॾहिं उन बुसरीअ में मखण मिलाए खाइण मथां वरी गुड़ जी चांहि
सारा थक लाहे छॾे थी। उन करे त कमंद ऐं मिठाण ख़ुदि मोहबत जी अलामत आहिनि। इन करे त सिंधी समाज में मोहबतनि मां नाला बि अहिड़ा ई रखिया वेंदा आहिनि। महिमाननि जी जेकी तवाज़ो कंदा हुआसीं ऐं जॾहिं बुसरियूं पचंदियूं हुयूं, जॾहिं मखण बि हुया, मखणनि जा चाणा बि हुआ, त पोइ उन बुसरीअ ते उहो मखण बि रखियो वेंदो हो, पर उन में खंड जो इस्तेमालु अञा ताईं बि न, पर उन जो पर्टिकुलर जेकी टेस्ट ज़ाइको या जंहिंसां बुसरी ठहे थी त उहा मुस्ती या मिठाई आहे या शकरकंदी बि उनखे चयो वञे थो पियो, उहा उन बुसरियुनि ते रखी करे ऐं उहा खाधी वेंदी हुई। न भले केतिरो, पर शादियुनि जे ॾींहंनि में जॾहिं घोट ऐं कुंवार जी पहिरीं शादी थी थिए त उन में बि हिकिड़ो सूण रीत ऐं रस्म इहा बि आहे त भई बुसरीअ जी रस्म, ऐं उहे बुसरी पचंदी, उन में बि इन क़िस्म जी उहा पंहिंजो मिठाई या उहो मखण, या अञा बि जेकॾहिं को सुरीलो घरु आहे त पोइ पंहिंजे उन ख़िदमत में उन में हू माखीअ खे बि मिलाए वठे थो पियो। सो बहरहाल हिन फ़सुल जे हवाले सां उन जा इहे कमर्शियल बि असांजा फ़ाइदा आहिनि। खंड जे कारखाने या शुगर मिल में कहिड़े रीत कमंद मां खंड तयारु कई वेंदी आहे, उहो ख़ुदि हिकु साइंसी करामतनि मंझि शुमार थिए थो। उहो पिण त भली खंड जी सूरत में करोड़े टन पैदावार थींदी हुजे, पर इंसानी सिहत लाइ गुड़ वधीक लाभाइतो आहे। अंग्रेज़नि 1843 धारे मियाणी जे मैदान में टालपुरनि खे शिकस्त ॾेई हिते हुकूमत शुरू कई। 1843 3 सालनि खां पोइ हिते हिकिड़ो कलेक्टर आयो, C.W. रिचर्डसन। C.W. रिचर्डसन जॾहिं ॾिठो त सिंध में कमंद जी तमामु घणी पैदावार पई थिए, त उन वक़्त जी जेका मलका हुई, मलका बर्तानिया, उन ॾे ख़त लिखियो, जंहिंमें हुन लिखी त सिंध में कमंद तमामु घणी पोखाई थिए थी, छो न पाण इन कमंद खे कतब आणियूं, यानी असां इन मां शुगर ठाहियूं या खंडु ठाहियूं। पोइ राणी उनखे जवाबु ॾिनो उन ख़त जो त जेकॾहिं असां उन दौर में शुगर मिल हणूं त ख़र्चु केतिरो ईंदो, त हिन एस्टिमेटेड कयो त एस्टिमेटेड तक़रीबन उन दौर में 300 पाउंडनि जो ख़र्चु थींदो मशीनरीअ ते, प्लस 50 पाउंड जेका आहे इंस्टॉलमेंट्स ऐं किराया वग़ैरह अची वेंदा। ख़ैर इहा ख़तो किताबत ॿिन्ही जे विच ते हलंदी रही, उहा अमली तौर त निफ़ाज़ उनजो न थी सघियो। ऐं पोइ ही C.W. रिचर्डसन जेको आहे, ज़ाहिर आहे त उहो उन दौर जो हिकिड़ो वॾो माण्हू हो जंहिंजे ज़हन में इहे ॻाल्हियूं आयूं। आख़िरकार उन राणीअ ॾे खे इहो लिखियो त जेकॾहिं असां कमंद जी मिल नथा हिते हणाए सघूं, यानी सम्झो त पोणा 200 साल अॻे जी स्टोरी जेका मां तव्हांखे ॿुधायां पियो थो, जेकॾहिं असां हिते कमंद जी मिल नथा हणाए सघूं, कारखानो नथा हलाए सघूं, त घटि में घटि हिते मक़ामी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे असां ॻाढ़ी खंड जेका आहे उहा ठाहिणु सेखारियूं त ॻाढ़ी खंड कीअं ठहंदी आहे। छाकाणि त हिते कमंद जेको बि आहे जानवरनि जे गाह में इस्तेमालु थी थो वञे, माण्हुनि जे इस्तेमाल में नथो अचे, इन करे ख़ैर हाणे पोइ उहा ॻाल्हि बि न थी सघी। बाक़ी इहो बि हो त उन वक़्त जी जेका मलका हुई उनखे कमंद, खंड ऐं कमंद मां ठहंदड़ जेके ॿिए शयूं उन्हनि जे अहमियत जो अंदाज़ो हो। अहमियत जो अंदाज़ो एतिरो बि हो, चवंदा उन दौर में जॾहिं मलका बर्तानिया खाइण पीअण खाधे लाइ वेहंदी हुई टेबल ते, त पाण सां गॾु हिकिड़ी नंढड़ी थांव रखंदी हुई जंहिंमें वाइट शुगर जेका क्रिस्टलाइज़ शुगर जेका आहे उहा पाण रखंदी हुई। ऐं क्रिस्टलाइज़ शुगर जेका जेका असां पाण हींअर खंडु इस्तेमालु कयूं था, या चमक वारी जेका खंड आहे, इन ठाहिण जो जेको बुनियादु आहे इहो बि हिंदुस्तान आहे। गुप्ता सल्तनत में यानी 350 धारे हिंदुस्तान जे माण्हू एतिरा त चालाक, ॾाहा ऐं सियाणा हुआ जो कमंद मां खंडु ठाहिण जो हुननि तरीक़ो सिखी वरितो हो। हींअर बि जेकॾहिं एंथ्रोपोलॉजी इल्मुल इंसान में ॾिसिजे त सुवाल जेकॾहिं कजे त शुगर जी शुरूआति कॾहिं थिए थी, हीअ ख़ासि करे वाइट शुगर जेका आहे, त जवाबु इहो थो अचे त हिंदुस्तान जे माण्हुनि गुप्ता सल्तनत में 200 खां 350 धारे जेको आहे उहा या खंडु ठाहिण सिखी वरिती। गुड़ जी अहमियत वधीक आहे या खंड जी वधीक? साईं सिधो जवाबु आहे, इन में का बि तमीज़ ॿधण जी ज़रूरत ई कान्हे का। गुड़ जेको आहे उन में जेके मिनरल्स आहिनि, उन में शयूं जेके आहिनि उहे खंड जे मुक़ाबले में तमामु घणियूं आहिनि। अच्छा, ताज़ो हिकिड़ी रिसर्च जेका आई आहे ख़ासि करे ऑर्गेनिक एग्रीकल्चर, यानी हिकिड़ो उहो फसल जेके थियनि था जंहिंमें पेस्टिसाइड या असां भाणनि जो यूरिया जो इस्तेमालु नथा कयूं, त पोइ असांखे कहिड़ो इस्तेमालु करणु घुरिजे। उन में चवनि था त जेको तव्हां वटि गुड़ ख़राबु थी थो वञे न, उन ख़राबु गुड़ खे तव्हां ज़ाया न कयो, उनखे पीसे या पाणीअ में विझी उन फसल खे ॾियो। हाणे फसल खे छो ॾियो, उन में जेके ऑर्गेनिक जेके बैक्टीरियाज़ आहिनि या ॿिए दोस्त में माहौल दोस्त जेके जरासीम आहिनि, उहे गुड़ खे इस्तेमालु कनि था ऐं उन्हनि जी जेका ग्रोथ थिए थी
उहा ट्रिलियंस में थियनि थी, मिलियंस ट्रिलियंस में थिए थी ऐं फ़सुलनि खे उहो फ़ाइदो ॾियनि था। अच्छा, इहो त उनखे ऑर्गेनिक जेके एग्रीकल्चर में गुड़ जो इस्तेमालु आहे। बाक़ी पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगी में जेकॾहिं ॾिठो वञे न त उहो गुड़ जेको आहे तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। ऐं खंड जी गिला त कोन था कयूं, पर सची ॻाल्हि इहा आहे त हींअर जेके बि साइंसी स्टडीज़ आयूं आहिनि उन में चवंदा त शुगर जेका बीमारी आहे, डायबिटीज़ जेका आहे, उन खां सवाइ जेका ब्लड प्रेशर जेका आहे उन में ने तव्हांजे खंड जो बि वॾो किरदारु आहे। सो पाण पंहिंजो वोट जेको आहे सिधो सो गुड़ खे आहे त पाण खे गुड़ इस्तेमालु करणु घुरिजे। खंड जी भेट में ख़ासि करे सियारे में गुड़ जो वाइपो वधियो वञे, क़ौमी शाहराह ते मौजूदु चीचड़नि ते माण्हू गाॾियूं बीहारे गुड़ जी ख़रीदारी कनि था। हुननि जे बकौल त उहो गुड़ उन करे बि बहितर आहे जो हुन में ॿिया केमिकल नथा मिलाया वञनि। हा, इन गुड़ जे करे ब्रेक कई अथऊं त माना ताज़ो गुड़ वठियो वञूं ऐं रंग काट खां सवा, छो जो रंग काट वारी जेका शइ आहे उहा माना खंड हिन में फ़र्क़ु न आहे। पोइ हू गुड़ जेको आहे रंग काट वारो उन में चांहि फिटे बि थी। असुलु जेन्युइन शइ वठणु चाहियूं था, छो त गुड़ में इलाही फ़ाइदा आहिनि, इलाही माना बीमारियुनि जा जेको आहे शफ़ा आहे हिन में, उन लाइ जेको आहे इहा वठूं था असीं। अच्छा, भला खंड जी चांहि अक्सर इस्तेमालु थींदी आहे ऐं हिन सीज़न में सियारे में गुड़ जी चांहि इस्तेमालु था कयो या अॻु में तव्हांजी रुटीन आई आहे? साईं, न न, असां जेको आहे खंड वारी चांहि त पियूं ई कोन, गुड़ वारी चांहि पियूं था, न त जेको आहे सो फिकी। हिते ख़ालिस गुड़ मिले थो। हिते सभिनी खे ही वीचारा जेके चीचड़ा हयूं वेठा आहिनि, हिते गुड़ ख़ालिस मिले थो। ॿियो को स्पेशल तयारु करायूं था त उहो हिननि खे वञी असां सामान मटीरियल वठी था ॾियूं, बादाम थियो, तिर थिया, ॿियूं शयूं ॾियूं था हिननि खे, त ही उन में उहे तई में मिलाइनि था, ताज़ो मिली थो वञे। कुझु रियायत बि कनि था, दुकानदारनि खां रियायत बि कनि था। उन्हनि जे करे माना हिते असांखे पंधु करिणो थो पए। इहे वीचारा स्पेशल गुड़ बि तयारु करे ॾियनि था, स्पेशल तई लाइनि था, उहा वरी असां गिफ्ट करे ॿाहिरि दोस्तनि में मिटनि माइटनि में मोकिलींदा आहियूं, या जेके असांजा दोस्त ऑफिसर उन्हनि में मोकिलींदा आहियूं। उन जे करे हिते असांखे अचिणो थो पए। अच्छा, भला अक्सर ॾिठो वियो आहे त सियारे में गुड़ जो वधीक वापो थींदो आहे, खपत थींदी आहे, ऐं इन जा सबब कहिड़ा आहिनि त गरमा या कमनि थुलाई जंहिंजे करे? हा, इहो इन जे करे जो सियारो आहे, कुझु सर्दी जी लहर वधीक हूंदी आहे, पोइ माण्हू कोशिशि कंदा आहिनि त गुड़ गरम आहे, उन में रंग काट ॿियूं शयूं खोड़ आहिनि, ऐं गुड़ जी जेका पंहिंजी गरमाइश आहे हिकिड़ी उहा फ़ाइदो ॾिए थी माण्हू खे सीउ या सर्दी खे हटाइण जे लाइ। उन जे करे माण्हू रश वधीक कंदा। अच्छा, किथां आहियो? रानीपुर। जी जी। अच्छा, भला हिते तव्हां नेशनल हाईवे ते ब्रेक कई आहे, छा पिया वठो? गुड़ ऐं मिठाई करे ब्रेक कईसीं। ऐं असां वटि बि हुते परिते खैरपुर खां भरिसां घणो ठहंदो आहे, टंडो मस्ती, पर पोइ वरी वञणो हेॾे हुयो त वरी हिते आयासीं। अच्छा, माना सियारे जी सौगात आहे जेकी? बिल्कुलु बिल्कुलु, सियारे जे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे। खंड खां वधीक इस्तेमालु ही कजे बहितर आहे। खंड में बीमारी आहे, हिन में बीमारी न आहे। जी जी। भला हिते ओरिजिनल गुड़ थो मिले? बिल्कुलु, हाणे साम्हूं ॾिसो था कमंद चीचड़ो हले थो पियो, ओरिजिनल आहे। जहिड़ी रीति कमंद मां खंड ऐं गुड़ जी सूरत में मुख्य प्रोडक्ट तयारु थियनि था, अहिड़ी रीति वरी गुड़ ऐं खंड मां सिंध ऐं पंजाब अंदरि लाई तयारु कई वेंदी आहे। लाई घणो करे सियारे जी सौगात सम्झी वञे थी, पोइ उन में तिरनि, भुगड़नि, बेहे, मुङनि वग़ैरह जा क़िस्म ठाहिया वेंदा आहिनि। तव्हां ठाहियो बताई छा आहे? इहो गुड़ आहे, गुड़ मां लाई ठाहींदा आहियूं, फिर ॻाईंदा आहियूं, हिन चाश ठाहींदा आहियूं, पोइ हिन मां लाई ठाहींदा आहियूं। हीउ जेको तव्हां कयो बताई छा था कयो? हे पचायूं था गुड़ पचाईंदा। अच्छा, हिन मां लाई ठहंदी चांवरनि जी। चांवरनि जी लाई? अच्छा, कहिड़ियूं कहिड़ियूं लाइयूं ठहंदियूं? चांवरनि जी ठहंदी आहे हिन मां, ऐं हिन मां तिरनि जी ठहंदी आहे, भुगड़नि जी ठहंदी आहे। अच्छा, लाई जेकी आहे उहा गुड़ मां ई ठहंदी आहे या खंड या ॿिन्ही शयुनि मां? ॿिन्ही शयुनि मां ठहंदी आहे। अच्छा, पर इन में छा छा ॿियो पवंदो आहे? हिन में कुझु न, गुड़ पवंदो आहे ख़ाली। अच्छा, गुड़ जी लाई, ॿियो ग्लूकोस पवंदो आहे। अच्छा, मुदस्सिर तव्हां इहो ॿुधायो त गुड़ जेको आहे उहो तव्हां किथां वठंदा आहियो? शहर मां वठंदा आहियूं। अच्छा, पोइ गुड़ जी लाई भली थींदी आहे या पंहिंजो इन जी लाई खंड जी लाई भली थींदी आहे? गुड़ जी भली थींदी आहे। अच्छा, गुड़ जी लाई आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पवंदियूं आहिनि? गुड़ जी लाई में का शइ न आहे पवंदी, चांवर पवंदा आहिनि ख़ाली। अच्छा, गुड़ जी तिरनि जी बि लाई थींदी आहे, उन में बि कहिड़े कहिड़े माना कहिड़े क़िस्म जी लाइयूं ठहंदियूं आहिनि गुड़ मां? हिकिड़ी ठहंदी आहे चांवरनि जी, ॿी तिरनि जी ठहंदी आहे। अच्छा जी, भुगड़नि जी, ऐं भुगड़नि जी, बादामनि जी ऐं बेमुङनि जी। अच्छा, भला लाइयूं जेके आहिनि तव्हां पंहिंजे हिसाब सां ठाहींदा आहियो या शहरनि जे डिमांड ते ऑर्डर ते ठाहींदा आहियो? ऑर्डर ते ठाहींदा आहियूं। ऑर्डर ते ठाहींदा आहियो। भला लाई जी खपत केतिरी आहे? खपत पूरा सारी आहे। अच्छा, कहिड़े कहिड़े माना सीज़न में खपत थींदी आहे? सियारे में हलंदी आहे, जनवरी महीने में।
जनवरी में साईं तव्हांजो नालो छा आहे? साईं अब्दुल लतीफ़ आहे, सूमरो पाण लाई वारो। अच्छा अब्दुल लतीफ़, तव्हां इलाइक़े जे अंदरि मशहूरु आहियो, तव्हांजी लाई मशहूरु आहे, इन जो सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो आहे त लाई टेस्ट सां हलंदी आहे, गुड़ वारी लाई जेका हूंदी आहे टेस्ट हूंदी आहे हुन में, इन करे हलंदी आहे। ऐं लाई में ज़ाइक़ो हूंदो आहे, पोइ ग्राहक जेका पसंदि कंदो आहे उहा ई ठाहींदा आहियूं। कंहिं महिल तिरनि जी, कंहिं महिल बेमुङनि जी, का भुॻड़नि जी, जेका ठाराईंदो आहे ऑर्डर ते उहा ई ठाहींदा आहियूं। मुंहिंजे ज़ाइक़ो इन करे सियारे में गरम आहे, इन करे पई हले। बाक़ी हूअं खंड जी घटि हलंदी आहे, पर तक़रीबन गुड़ जी खे घणी चाहत कंदा आहिनि। ॿुधाई। अच्छा भला हीअ जेकी लाई हले थी, तव्हां हितां कहिड़नि कहिड़नि शहरनि में तव्हां सप्लाई कंदा आहियो? साईं मोरो में ॾींदा आहियूं, नौशारो ॾींदा आहियूं, ऐं बिरिया ॾींदा आहियूं, बिरिया रोड ॾींदा आहियूं। जिथां जा ग्राहक हूंदा आहिनि, जिथां जा ऑर्डर हूंदो आहे उते ॾींदा आहियूं लाई। तक़रीबन जेको ऑर्डर हूंदो आहे उहो ई पास कंदा आहियूं। बाक़ी पंहिंजो इहो ई कमु आहे हिते ई। भला गुड़ जी लाई मज़ेदार हूंदी आहे या खंड जी लाई मज़ेदार हूंदी आहे? साईं हिसाब किताब जे सियारे जे हिसाब मां त गुड़ जी, ऐं जे गर्मी आहे त पोइ वरी खंड जी। अच्छा हिन में महिनत केतिरी आहे? महिनत इहा ई आहे त सुबुह जो ईंदा आहियूं सवेल 6 बजे, गुड़ ॻारींदा आहियूं, उन खां पोइ रिझाए पोइ लाई ठाहींदा आहियूं। महिनत त हर शइ में आहे, महिनत खां सवाइ रोज़ी कान्हे का। हींअर जेको तव्हां हिनखे घुमाए रहिया आहियो, फिराए रहिया आहियो, इहो छा करे रहिया आहियो? इहो इन करे गुड़ जल्दी सड़ी वेंदो आहे, हिनखे तरो लॻी वेंदो आहे, कारी न थी वञे लाई। अच्छा ॿुधाई। पोइ इनखे माना केतिरे टाइम ते तव्हांखे हलाइणो आहे? बसि बाहि घणी हूंदी आहे त जल्दी लहंदी आहे, जे मज़े सां पचाईंदा आहियूं त अच्छी पीअंदी आहे, जे तेज़ बाहि ते पचाईंदा आहियूं त कारी थी वेंदी आहे। अच्छा जेको विधो आहे इहो छा विधो? इहा मिठी सोडा आहे। मिठी सोडा आहे। ऐं हाणे तव्हां छा विझी रहिया आहियो? हाणे हीअं फुला। फुला? हा। हाणे इहा फुला हिन में गॾाइबा? हा। अच्छा हीअ फुला में गॾजण खां पोइ हीअ लाई तयारु थी वेंदी आहे। लाई तयारु थी आहे। पोइ हिन लाई जा बोणींडा बि हूंदा? बोणींडा ठहंदा आहिनि, लाई ठहंदी आहे, इहा फुले वारी लाई ठहंदी आहे, चांवरनि वारी। जे हिन में बेमुङ विझंदासीं त बेमुङ जी लाई तयारु थी वेंदी। जेका शइ जो ऑर्डर हूंदो आहे उहा ई तयारु थींदी हिन मां, जेका शइ विझंदासीं उहा तयारु थी वेंदी। असां तव्हांखे ॾेखारियोसीं त गुड़ मां तयारु थींदड़ लाई जेकी आहे हूअ केतिरनि मरहलनि मां तयारु थिए पई। हींअर तई मां लाई लथी आहे ऐं फटे ते तव्हांजे जेको पोरे दोस्त आहे हुन फटे ते लथी आहे। अब तव्हां इहो ॿुधायो त हाणे हीअ जेको तव्हां फटे ते लथी आहे, हाणे हिन मां लाई कीअं ठहंदी? हिनखे वेलींदासीं, वधाईंदासीं, लाई ठाहींदासीं। अच्छा हे वेल बि आहे, हीअ छाजे लाइ तव्हां वेलींदा आहियो? हिन वधाइण लाइ, फटे खे पूरो करण लाइ। न माना हिन में केतिरो हूंदो आहे त फटो पूरो थिए? हिन में अधु किलो खनि गुड़ हूंदो आहे। अधु किलो खनि गुड़? अधु किलो किलो। इन अधु किलो गुड़ मां घणी जेको आहे सो लाई तयारु थींदी? हिन मां ॿिए फुला पंदा त वज़न जे हिसाब सां तयारु थींदी आहे। जेकी खपत हूंदी आहे तव्हां पैकेटनि में पैक कंदा आहियो या किले जे हिसाब सां खपाईंदा आहियो? पैकेटनि में पैक कंदा आहियूं। पैकेटनि में पैक कंदा आहियो। अच्छा पैकेट घणे जो हूंदो आहे लाई जो? उहो 80 रुपया। उन में घणा जेको आहे सो हूंदा आहिनि आइटम? 24। 24। उहा घणे हिकिड़ी खपे, हिकिड़ी घणे में खपंदी आहे लाई? 5 रुपया। 5 रुपया। लाई ठाहींदड़ ॿुधाइनि था त गुड़ मां तयारु थींदड़ लाई जी टेस्ट वधीक हूंदी आहे, उन करे माण्हू अक्सर गुड़ मां तयारु थियल लाई ख़रीद कनि था। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सरकारी सतह ते हिनखे हथी मिले त गुड़ ऐं जेको मुश्ती जेकी आहे ऐं कम तमां जेकी लाई ठहे थी, इन जो विणज वापार जेको आहे सो जीअं वधी सघे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, तेसि ताईं ॾींदा इजाज़त। कैमरामैन इरफान ऐं परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो, KTN न्यूज़ ठारूशा।